जेकॾहिं इमाम हुसैन जा गुलाम आहियूं न, इहो त यज़ीद पीअंदो हुयो, तारीख़ खणी ॾिसो, यज़ीद पीअंदो हुयो त हुसैनी त कोन पीअंदा। माना मोहब्बत असांजी इमाम हुसैन सां, कम वरी यज़ीद वारा। मोहब्बत इमाम हुसैन जी, कम वरी यज़ीद वारा। इमाम हुसैन वारा कम कर त दिल ठरी पवे, दिल ठरी पवे। हजरत बिशर आबी सजी जिंदगी शराब पीतई, हिकड़ी शराब पिए मस्ती में वञे पियो, लुॾंदो मस्ती में वञे पियो। ॾिठई त हिकड़ी नाली में कागज़ पियो आहे, और कागज़ ते लिखल आहे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। छा लिखल आहे? बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हाणे नशे में हो, कुछ नशो हूंदो आहे, कुछ वरी मस्ती हूंदी आहे। एतिरो बि नशो कोन्हे, ख़बर आहे त घर कहिड़े पासे आहे। अहिड़ी ख़बर आहे पीए गाॾी में वेहे पियो, मोटरसाइकिल ते वेहे पियो, कार में वेहे पियो, इहा ख़बर आहे। बाक़ी उहा माण्हुनि खे ॾेखारजे लाइ यार नशे में हो, ख़बर ई कोन हुई, सभु ख़बर हुई। पर अल्लाह जेके हिदायत ॾे, अल्लाह जेके हिदायत ॾे, ऐं उन्हीअ खे ॾींदो आहे जेके हू पसंदि कंदो आहे। हिदायत में उन्हीअ खे ॾींदो आहे। जेकॾहिं अबू जहल अल्लाह खे पसंदि हुजे हा त उन्हीअ खे हिदायत मिले हा। जेकॾहिं यज़ीद अल्लाह के पसंद हुजे हा त यज़ीद के हिदायत मिले हा। पर अल्लाह के इहो पसंद ही न हुयो त मुझे महबूब जो दुश्मन हिदायत वठे, मुझे हुसैन जो दुश्मन हिदायत वठे, अल्लाह के पसंद ही न हुयो। हुन कागज़ खयो, कागज़ खणी घर वियो, ऐं घर वञी मथे हिकड़ी जगह हुई हुन ते रखई, कागज़ के साफ़ कई, हुन के खुशबू लगाई, इज्जत कई, एहतराम कई, मोहब्बत कई, प्यार कई। जॾहिं हुन जो विसाल थियो आहे, पोइ माण्हुनि पुछियो त तोखे अल्लाह ताला कहिड़ो मक़ाम ॾिनो, कहिड़ो मक़ाम ते ॻाल्हि ई न पुछो। सजी ज़िंदगी जा गुनाह साफ़, सजी ज़िंदगी जा जेके मूं अमल कया, अल्लाह ताला बिस्मिल्लाह जी इज्जत जी बरकत सां मुंहिंजा गुनाह माफ़ करे मूंखे जन्नत अता करे छॾी आहे। सजी ज़िंदगी जा गुनाह माफ़ करे। हुन जो अमल ॾिसो, नमाज पढ़ण तव्हांजा पंहिंजी जगह ते, उहा फज़ीलत पंहिंजी जगह ते, क़ुरान पढ़ण जी फज़ीलत पंहिंजी जगह ते, हज करण जी फज़ीलत पंहिंजी जगह ते, पर बिस्मिल्लाह अल्लाह जे नाले जो एहतराम ऐं इज्जत करे त अल्लाह ताला हुनखे जन्नती बनाए छॾे। त पोइ जेको हुनजे महबूब जी इज्जत कंदो, हुनजे महबूब सां प्यार कंदो, हुनजे महबूब सां इश्क कंदो, हुनजे महबूब जी इताअत ऐं फरमा बरदारी कंदो, अल्लाह ताला कुरान पाक में इरशाद फरमाए पियो, कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहब्बुकुमुल्लाह। ए महबूब तव्हां हिननि खे चओ जेकॾहिं तव्हां अल्लाह सां मोहब्बत कयो था, अल्लाह जी ताबेदारी कयो था, त पोइ मुझे रसूल सां प्यार कर, मुझे रसूल सां मोहब्बत कर, मुझे रसूल सां इश्क कर। तव्हां खे पोइ इहो चवण जी ज़रूरत न आहे त मां अल्लाह सां मोहब्बत कयां थो, अल्लाह तव्हां सां पाण मोहब्बत कंदो, अल्लाह तव्हां सां पाण प्यार कंदो, अल्लाह तव्हां सां पाण मोहब्बत कंदो। पर शर्त इहो आहे त मुझे महबूब सां मोहब्बत कयो, मुझे महबूब सां, ऐं महबूब सां मोहब्बत करण जो मयार छा आहे, महबूब सां मोहब्बत करण जो उसूल छा आहे, जंहिंसां मोहब्बत कबी आहे हुन जी ॻाल्हि बि मञबी आहे, जंहिंसां मोहब्बत कबी आहे हुन जी ॻाल्हि बि ॻाल्हायो त सही, थकी त कोन पिया आहियो, या कुछ ॻाल्हियूं अहिड़ियूं कया पियो जो खे वणनि नथियूं। अॼुकल्ह जो जेको माहौल आहे उन माहौल जे मुताबिक़ मां ॻाल्हायो त ज़रूरी आहे, ज़रूरी न आहे न त मां चटपटी तकरीर थिए हड़ खण वारी। कुछ इस्लाही ॻाल्हियूं बि हुजनि जेका असीं परे आहियूं, जेका असीं दूर आहियूं, जंहिंखे असांखे ख़बर न आहे, उन शइ जी ज़रूरत ऐं वज़ाहत आहे त ख़बर पवे त अल्लाह जेके क़ुरान मोकिलियो आहे उन क़ुरान जी शान छा आहे, ऐं जेको मदीने वारो मोकिलियो आहे हुन मदीने वारे जी शान छा आहे, ऐं जेको करबला वारो मोकिलियो उन करबला वारे जी शान छा आहे। अल्लाह ताला कुरान पाक में
इरशाद फरमाए पियो रब्बना ग़फ़िरली वलिवालिदैया वलिल मोमिनीन यौम यक़ूमुल हिसाब। नेकी वारे कम जो फायदो आ, नेकी वारे कम जो छाए मानू के गार दीदो आए त सामो वारे के चिड़ वठंदी आ या ना आहे? छो त गार लगे थी को भितर ना जो वजी लगे, पर गार हुनके लगे थी बुरो महसूस तो करे, इन्हीं में झेड़ो भी थे तो, इन्हीं में फशरी भी थे थी, लड़ाई भी थे थी, नुकसान भी थे तो। गार हिकड़ो सुठो अमल ना है, गंदो अमल आ। गार ॾियण हिकड़ो खराब अमल आहे। जडे खराब अमल में एतरी ताकत आ त सामो वारे जो चेहरो बिगाड़े छड़े, सामो वारे जी कैफियत बिगाड़े सके। गार ॾियण वारे जी जेका गार आहे उन में एतरी ताकत आ त मूंखे ॿुधायो त क़ुरान पढ़ण में केतरी ताकत हूंदी, नमाज पढ़ण में केतरी ताकत हूंदी, सुठा अमल करण में केतरी ताकत हूंदी, के दुआऊं ॾियण में केतरी ताकत हूंदी। जडे गार तव्हांजे चेहरे जी कैफियत के बदलाए सके थी त जंहिंजे साम्हूं अल्लाह जो क़ुरान पढ़ंदो उन क़ुरान जी बरकत सां बि उन इंसान जी कैफियत में तब्दीली अची वेंदी। छो त तारीख़ खणी ॾिसो, किताबूं खणी ॾिसो, सीरत जो मुतालियो करे ॾिसो त क़ुरान में बरकत केतरी आ, क़ुरान में तासीर केतरी आ। जेको दुनिया में क़ुरान पढ़े तो अल्लाह ताला हुनके कब्र में भी कुरान पढ़ण जी तौफीक अता कंदो आहे। अल्लामा जलालुद्दीन सयूती लिखियो त एक शख्स रोजाना सूरह मुल्क पढ़ी सुम्हंदो हुयो। 29 पारे जो जी पहिरीं सूरत तबारकल्लज़ी बियादिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर, हुन जो रोजाना जो इहो मामूल हुयो, कुरान जी तिलावत करे सुम्हंदो हुयो त उहो जॾहिं विसाल थियो, जडे कब्र में रखियो वियो, जडे मथा वो तख्ता रखण पिया त हिकड़ो तख्तो खिसकी पियो, वो ॾिसे पियो त उहो शख्स अल्लाह जो कुरान पढ़े पियो, कुरान जी तिलावत करे पियो, कुरान जी तिलावत जी आवाज अचे पई। नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम का अर्ज कई त या रसूलल्लाह इया कुरान पढ़ण जी आवाज अचे पई। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त हिन जो मामूल हुयो त रोजाना अल्लाह जे कुरान जी तिलावत कंदो हुयो। ख़बर पियो त कुरान पढ़ण वारे के अल्लाह ताला जिंदगी में कब्र में भी मौत नथो ने, उनके कब्र में भी जिंदगी अता कंदो आ। जेको कुरान पढ़े तो जिंदगी में तो सवाब आए पर कब्र में वञण खां पोइ भी अल्लाह ताला उनके कुरान पढ़ण जो सवाब अता कंदो रहे तो, कुरान पढ़ण जो सवाब अता करे। इन्हीअ करे हिकड़ी अल्लामा जलालुद्दीन सयूती रहमतुल्लाह वरी भी हिकड़ी ॻाल्हि लिखी आ त हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम हिकड़े जंग तां वापस आया, रात जो टाइम थी वियो त हिकड़े कब्रस्तान में जडे लश्कर अची भरसा वेठो त हिकड़े सहाबी के खबर न पई त हिते को कब्र आहे। हुन पंहिंजी कब्र ते खीमो हुयो, जडे वो खीमो हुयो त कब्र मां कुरान पढ़ण जी आवाज अचे पई। छा पई अचे? गलायो तो सही, कुरान जिंदा पढ़े तो या मुर्दा? जिंदा पढ़े तो ना। तो मुखे बुधायो त हुजूर जो उम्मती कुरान पढ़े, जिंदगी में कुरान पढ़े, कुरान जी तिलावत करे, अल्लाह ताला उनके कब्र में भी जिंदगी दे, कुरान पढ़े। जड़े गुलाम कब्र में कुरान पढ़ी सके तो वो मदीने वाले जी शान केड़ी होती। किताबन ये कौन लिखियो आ त जडे इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे सर मुबारक के जडे फिराइन पिया नेज़े ते त हिकड़ो शख्स कुरान जी तिलावत करे पियो त असहाबे काफ जो वाक़ियो वडो अजीब आहे। असहाबे काफ जो वाक़ियो वडो अजीब आ। जडे वो कुरान जी आयत पढ़े पियो त इमाम हुसैन अलैहिस्सलाम कुरान जी तिलावत कई। धड़ करबला में आ, सर मुबारक नेज़े ते आ, कूफे जे बाजार में आ। इमाम हुसैन अलैहिस्सलाम पांजी जुबान मुबारक में कुरान पढ़ियो तो के असहाबे काफ जो वाक़ियो अजीब लगे पियो, पर दिस असा जो धड़ किथे आ।
असा जो धड़ किथे आ कूफे जे बाजारन में असा के फिरायो पियो वने इहो वाक्यो तो के अजीब नथो लगे अजीब नथो लगे यानी खुदा जी शान ऐं खुदा जो मकाम ॾिसो तारीख़ इंसानियत में तवा के को एड़ो वाक्यो न मिलंदो त धड़ हिकड़े पासे हुजे सिर बे पासे हुजे या इमाम हुसैन जी शान हुई त धड़ करबला में पियो आ सिर कूफे जे बाजारन में तब कुरान जी तिलावत हले पई कुरान जी तिलावत हले पई यानी कुरान पढ़ने वाले जी अल्लाह ताला जिंदगी में एतरी बरकतूं अता करे छॾींदो आहे एतरी बरकतूं अता करे छॾींदो आहे उन्हीअ खे तौफीक ॾींदो आहे त क़ब्र में भी वो कुरान जी तिलावत कन कुरान जी तिलावत कन हुजूर अलैहि वसल्लम जॾहिं मेराज ते विया पे जिब्रील का पुछण पिया ही कहिड़ो मक़ाम आहे ही कहिड़ी शइ आहे ही कहिड़ी जगह आहे त हिकिड़ी जॾहिं क़ब्र ते पहुता त हज़रत मूसा अलैहिस्सलाम हुजूर अलैहि वसल्लम पुछियो ए जिब्रील ही कंहिंजी क़ब्र आहे हजरत जिब्रील अर्ज कियो या रसूल अल्लाह ही मूसा अलैहिस्सलाम जी कब्र आहे त पो हुजूर अलैहिस्सलाम फरमायो लम्मा उसरी बि मररतो बि मूसा वाह वाह काइमुल युसल्ली फी कब्रिही मदीने वारो साईं फरमाए तो जिब्रील मूंखे ख़बर आ मूसा अलैहिस्सलाम पाजी कब्र में अल्लाह जी नमाज पढ़े वियो जी नमाज पढ़े वियो अल्लाह जी नमाज पढ़े पियो मूसा अलैहिस्सलाम अल्लाह जी नमाज पढ़े पियो नेकी करण वारे जी जिंदगी के अल्लाह ताला जाया नथो करे जेको नेकी करे अल्लाह ताला उन्हीं नेकी जो बदलो अजूरो उनके जरूर अता कंदा जेको जे हाल में मोह आ वो क़यामत जेडी उन्हीं हाल में उथंदो कुरान पढ़ंदे वियो आ त कुरान पढ़ंदे उथंदो नमाज पढ़ंदे उथंदो जेकॾहिं अल्लाह ताला जे बारगाह में को नेकी पेश करे वियो आहे तो वो नेकी हुन जे साम्हूं ईंदी ऐं अल्लाह तबारक व तआला हुन नेकी जे बदले में हुनखे जन्नत अता फरमाईंदो इन्हीअ करे हर मुसलमान नमाज में पढ़े तो रब्बना ग़फिरली वले वालिदैया वलिल मोमिनीना यौम यक़ूमुल हिसाब पढ़े तो या नथो पढ़े रब्बी जल्ली मुकीमत सलाती व मिन ज़ुरियती यो पढ़े तो ना तो फरमाए तो रब्बना ग़फिरली वाले वालिदैया वलिल मोमिनीना यौमा यक़ूमुल हिसाब नमाज में दुआ तो करे या अल्लाह मुझे गुनाहन के माफ फरमा छा दुआ तो करे या अल्लाह मुझे गुनाहन के माफ फरमा हाल इन्हीं दुआ जो फायदो न हो जाए तो अल्लाह ताला नमाज में पढ़ने जो हुक्म छोड़िया वो तो नमाज में पढ़ने जो फायदो ही ना हो जेका शे मनाए पर फायदो आ इन्हीं करे त चवे पियो रब्बना ग़फिरली या अल्लाह मुझी मग़फ़िरत फरमा रब्बना ग़फिरली वले वालिदैया मुझे मां पी जी मग़फ़िरत फरमा तेजी माना छाए त दुआ घुरण फायदेमंद नुकसानकार ना है बारे इलाहा फरमाए पे पान कुरान में तवा मोखा करो तवा जी दुआओं कबूल मां कंदो सा इन्हीं करे नमाज में पढ़ियो वने तो या अल्लाह मुझी मग़फ़िरत फरमा मुझे मां पी जी मग़फ़िरत फरमा खबर पई नमाज में मां पी जी मग़फ़िरत जी दुआ घुरण या ईमान वारन जो तरीको आहे जेकॾहिं फायदो न हुजे अल्लाह ताला मना फरमायो हिकिड़े मुनाफ़िक़ जो जनाज़ो हुयो हुज़ूर अलैहिस्सलाम जॾहिं पढ़ण लगा अल्लाह ताला मना फरमायो महबूब इहो मुनाफ़िक़ जो जनाज़ो आहे न पढ़णो आहे तोखे इहो न पढ़णो आहे मना फरमाए छॾियो जॾहिं इहो दुआ घुरो आहे त हुज़ूर अलैहिस्सलाम मना फरमाईंदा त तव्हां दुआ छो था घुरो तव्हांखे फ़ाइदो ई कोन्हे माउ पीउ जे लाइ दुआ न घुरो तव्हांखे फ़ाइदो ई कोन्हे पंहिंजे लाइ दुआ न घुरो तव्हांखे फ़ाइदो ई कोन्हे पर मल्ला फरमाई रब्बना ग़फिरली वले वालिदैया वलिल मोमिनीना वरी फरमाई ईमान वारन जे लाइ पंहिंजे वालिदैन जे लाइ वलिल मोमिनीना ईमान वारन जे लाइ यौमा यक़ूमुल हिसाब जिस दिन जेडी हिसाब कायम थींदो मौला मुझी मग़फ़िरत भी फरमाए जा मुझे मां पी जी मग़फ़िरत फरमाए जा ईमान वारन जी मग़फ़िरत भी फरमाए जा जेडी हिसाबो किताब कायम थींदो ऐं हिसाबो किताब जॾहिं कायम थींदो हर माण्हू पंहिंजे जेको गुनाहनि में बुॾल हूंदो ऐं जेतिरा गुनाह हूंदा ओतिरे गुनाहनि में बुॾल हूंदो एतिरो परेशान हूंदो अल्लाह जो कुरान फरमाए पियो
यौम यफिरुल मरउ मिन अखीहि व उम्मिहि व अबीहि व साहिबाती व बनी। केर के कोन सुञाणंदो, मां पीउ खे, धीअ मां खे, भेण भाउ खे, सब हिक ॿिए खां परे थी वेंदा। केर के कोन सुञाणींदो, सब जवाब ॾेई वेंदो, सब हिक ॿिए खां मुंहुं फेराए वेंदा। पर जेकॾहिं हुते बि कमु ईंदो त मदीने वारो साईं कमु ईंदो। बुखारी शरीफ जी हदीस आहे त जॾहिं महशर जे मैदान में माण्हू परेशान हूंदा, हज़रत आदम अलैहिस्सलाम वटि वेंदा, ए अल्लाह जा नबी, असांजे लाइ दुआ कर, असां थी महिरबानी कर। अल्लाह ताला जे दरबार में असांजे लाइ दुआ घुर, असांजा बेड़ा पार थी वञनि, असांजा गुनाह वधी कनि। हज़रत आदम अलैहिस्सलाम बि जवाब ॾींदा। हज़रत नूह अलैहिस्सलाम वटि वेंदा, हज़रत नूह अलैहिस्सलाम बि जवाब, हर नबी वटि वेंदा, हर नबी जवाब ॾींदा, इज़हबू इला गैरी, इज़हबू इला गैरी, गैर वटि वञो, गैर वटि वञो, गैर वटि वञो। सब जवाब ॾींदा, सब दरवाजा बंद, पर हिकिड़ो दरवाजो, ला तकनतू मिन रहमतिल्लाह, मुझी रहमत का मायूस न थियो। सब दरवाजा बंद, सब जवाब ॾींदा, सब नज़रूं फिराए वेंदा। पर तव्हां जो असां जो नबी पंहिंजा हथड़ा मुबारक खोले फरमाईंदो, अना लहा, अना लहा, अना लहा। ऐ मुंहिंजा उम्मतियो, अचण तव्हां जो कमु आहे, रब खां बख़्शवाइण मोहम्मद जो कमु आहे। शफाती ले अहलिल कबाइर मिन उम्मती, मां तव्हांजो नबी आहियां, मां आहियां अल्लाह ताला जे दरबार में तव्हांजी शफात कंदोसा, तव्हांजा गुनाह बख़्शवाईंदोसा, तव्हांजा बेड़ा पार कराईंदोसा। मां तव्हां वटि रहमत बणिजी आयो आहियां। त उहा नेकी, उहो अमल जेको अल्लाह तबारक व तआला जे दरबार में पेश थे, अल्लाह ताला उन्हीअ नेकी ऐं अमल खे ज़ाया नथो करे, हुन जो सवाब अता कंदो आहे। उहा सवाब बरकत जी सूरत में हुजे, उहा सवाब रहमत जी सूरत में हुजे, उहा सवाब शफाअत जी सूरत में हुजे, उहा सवाब मेहरबानी जी सूरत में हुजे। ऐं छो न असां उम्मीदवार हुजूं अहिड़े नबी जो कलमो पढ़ियो आहे जेको हथड़ा खणे त उम्मत जा बेड़ा पार थी वञनि। हुज़ूर सल्लल्लाहु फरमायो त 4 लाख उम्मती बुधा जन्नत में वेंदा। घणा उम्मती? 4 लाख। हज़रत अबू बकर सिद्दीक़ चयो, या रसूल अल्लाह, अञा वधायो। नबी सही वरी मेहरबानी कई, या रसूल अल्लाह अञा वधायो, वरी मेहरबानी कई, या रसूल अल्लाह अञा वधायो, वरी मेहरबानी कई। हज़रत उमर साहब चयो, अबू बकर ॻाल्हि ॿुध, जेकॾहिं ईअं कमु थियो त अमल त केर बि न कंदो, सभु पंहिंजे घर वेही रहंदा, पोइ अमल त केर बि न कंदो। हज़रत अबू बकर चई त उमर, मदीने वारे साईं जी रहमत जोश में आहे, अज जोश में आ, अज जोश में आ। जिया मौलाए कायनात मिंबर ते वेही फरमायो, सलूनी सलूनी कबला अन तफकदूनी, पुछो जेको मूंखां अज पुछणो अथई, पुछण तव्हां जो कमु आहे, ॿुधाइण अलीअ जो कमु आहे। रहमत जोश में आई न, चे पुछो जेको पुछणो आहे। ज़मीन जी ख़बर ॿुधंदव, पुछंदव त ज़मीन जो, तौरेत मां सवाल कंदो, तौरेत मां जवाब, इंजील मां सवाल कंदो, इंजील मां जवाब, ज़बूर मां सवाल कंदो, ज़बूर मां जवाब, ऐं क़ुरान मां सवाल कंदो, क़ुरान त आहे ई अली सां गॾु। अल हक अल क़ुरानो माल अली, अल अलियो माल क़ुराना, जिथे अली आ, ॻाल्हायो त सही, जिथे अली आ हुते क़ुरान आ। अल हक़ माल अली, अल अलियो माल हक़, जिथे अली आ उते हक़ आ, जिथे अली आ हुते क़ुरान आ, जिथे अली आ हुते हक़ आ, ऐं जिथे अली आ हुते अली जा आशिक बि हूंदा। चई त तुंहिंजो छा थो बिगड़े, जेकॾहिं मदीने वारो साईं महिरबानी करे त हिकिड़े ई लप में सॼी उम्मत खे जन्नत में दाख़िल करे छॾे। अज महबूब जी रहमत जोश में आ, अज महबूब जोश में आ। हिकिड़ो सहाबी महबूब खे वुज़ू करवाईंदो हुयो, कराईंदो, हुन जी ड्यूटी हुई तहज्जुद जी नमाज़ में महबूब अलैहिस्सलाम खे वुज़ू कराईंदो। हुज़ूर अलैहिस्सलाम जी रहमत जोश में आई, फरमाइण लगा, घुर अज छा थो घुरी? छा फरमाई? घुर। ईअं न चई त फलाणी शइ न घुरजा,
फलानी शे घुरजा, फलानी शे न घुरजा, फलानी शे घुरजा, फलानी शे जो मूं वटि इख्तियार ना है, फलानी शे जी मूं वटि पावर ना है। मदीने वाले साईं चयो घुर घुर, अज घुरण तुंहिंजो कम आहे, ॾियण मोहम्मद जो कम आहे। अज जेको घुरी तो सवाल कर छा तो घुरी। और अर्ज कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सवाल केड़ो हुंदो, घुर्ज केड़ी हुंदी? पर हिकड़ी गुज़ारिश आ, जिथे अवां हुंदा हो, जिथे जे मकाम ते, जे बुलंदी ते, जे शान ते, जे उरूज ते महबूब अवां हुंदो, हुते गुलाम के भी पाण सा गड रखजो, पांजे आशिक के भी पाण सा गड रखजो। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम मियां कौन चयो? तब यार मां तो हुंदम, पर हाण अल्लाह का पुछा पो तोखे बुधाया। पर इहा गाल कोने, अल्लाह तबारक व तआला जडे पंजे महबूब के मोकलियो तो सब इख्तियार नहीं, पंजे महबूब के हिन जहान में मोकलियो। महबूब ही उम्मत ब तुझी, जन्नत ब तुझी, तू जान तुझी उम्मत जाने। इन्ना आतेना कल कौसर, महबूब मुतो के कौसर अता कयो आ। हाणे कौसर जी तफसील घणी आ। महबूब मुतो के सब कुछ अता करे छडियो आ। ज़मीन आई आसमान जी खजानन जी चाबियूं मूं तुझे हवाले कयूं। ही जन्नत बनाए मूं तुझे लाए खल्क कई आ। तुझा डोटरा जन्नत जा मालिक, इमाम हसन ऐं हुसैन जन्नत जा मालिक, जंहिंजा डोटरा जन्नत जा मालिक। डोटरन जी ही शान आ, त पोइ नाने जी शान कहिड़ी हूंदी? जॾहिं डोटरन जो इहो मकाम आ त मूंखे ॿुधायो त पोइ नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जो मकाम, हुननि जी इज्जत, हुननि जी शान छा हूंदी? महबूब फरमाइनि था इन्नमा अना कासिमुन वल्लाहु युती, मुंहिंजो रब ॾींदो आ, मां उम्मत में तक़सीम कंदो आहियां, मां उम्मत में विराईंदो आहियां, मुंहिंजो महबूब ॾींदो आ। मौला छा? वयो ज़की हिम, अल्लाह जो महबूब असां वटि आयो आ, छा ॾियण आयो आ? वयो ज़की हिम, पाक करण। छा करण? ॻाल्हायो त सही। पाक करण कंहिंखां? गुनाहनि खां। कंहिंखां? गुनाहनि खां पाक। हिकिड़े माण्हू खां रमज़ान में रोज़ो हुन टोड़े छॾियो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी बारगाह में, या रसूल अल्लाह मूं खां ई ग़लती थी वई आ, मुंहिंजो गुनाह कीअं माफ़ थींदो? चई 2 महीननि जा रोज़ा रख। घणनि महीननि जा? 2 महीननि जा। या रसूल अल्लाह ताक़त न आहे। पोइ 60 मिस्कीननि खे मानी खरा। चए सही ताक़त न आहे। अञा इहा महबूब फरमाइनि पिया त हिकिड़ो खजी जो टोकरो भरिजी आयो अवां जी बारगाह में, ऐं उन चीज़ पेश कई ऐं अर्ज़ कई या रसूल अल्लाह इहो मदीने में जेका ग़रीब हुजनि न हुनखे विरायो। त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम उहो टोकरो खणी हुनखे ॾिनई जेको आयो, जेको चवे पियो मूं गुनाह कयो आहे। चई ही मदीने में जेके ग़रीब आहिनि न हुननि खे विरा। उहो चवण लॻो या रसूल अल्लाह मूंखां वधीक ग़रीब केरु आहे ई कोन, मूंखां वधीक को ग़रीब ई कोन्हे। महबूब फरमायो हल भला तूं ई खणी वञ, तू खा पंहिंजे बचन खे खरा, तुंहिंजो कुफारो अदा थी वियो आहे। वायो ज़कीम, महबूब पाक करण आयो आहे, गुनाहनि खां पाक करण आयो आहे। वायो अल्लिमुहुमुल किताब वल हिकमा, कुरान जो इल्म ॾियण आयो आहे, कुरान जी तालीम ॾियण आयो आहे। सूफिया, औलिया, महबूब जा अहले बैत, महबूब जा दीवाना साहब, ये सब छाए, ये भी ये तालीम ॾियण आया। भाइयो ज़कीम भाइयो अल्लिमुहुमुल किताब, कुरान जो इल्म ॾियण, किताब जो इल्म ॾियण, किताब पढ़ाइण। हिन करे कोन आया आहिनि त असां पंहिंजे मतिलब जो हर कम बस जीअं चऊं त ईअं थी वञे, ईअं कोन्हे। ही जेकॾहिं दुनिया में अल्लाह ताला हिननि जी ड्यूटी लगाई आहे त कुरान जो इल्म ॾियण जी ड्यूटी, हिदायत जी ड्यूटी, जेको रस्तो अल्लाह ताला जे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया उन रस्ते ते हलिया। पाक करण आया व युज़कीम व युअल्लिमुल किताब वल हिकमा, कुरान जो इल्म ॾियण आयो आहे, कुरान जी तालीम ॾियण आयो आहे। कुरान पढ़ो, हिकिड़ो लफ़्ज़ पढ़ी, हिकिड़ो अखर पढ़ी त 10 नेकियूं, 2 अखर पढ़ी त 20 नेकियूं,
टे अखर पढ़ी त 3 नेकियूं जॾहिं 3 अखर पढ़ंदे त 3 नेकियूं सॼो क़ुरान पढ़ंदे त केतिरियूं नेकियूं मिलंदियूं सॼो क़ुरान 6666 आयतूं आहिनि क़ुरान पढ़ंदो रहे क़ुरान जे जज़म में नुक्ते में ज़ेर में शद में मद में क़ुरान जे हिकिड़े हिकिड़े अखर में अल्लाह ताला एतिरी बरकत विझे छॾी आहे जो क़ुरान पढ़ंदे इन क़ुरान पढ़ण जी बरकत सां अल्लाह ताला तुंहिंजी दुआ में बि एतिरी बरकत नाज़िल फरमाईंदो एतिरी बरकत तो अता कंदो हथड़ा खणण रब जे हुज़ूर दुआ घुरी जॾहिं क़ुरान पढ़ंदे तुंहिंजा बेड़ा पार तुझे बचड़न जा भी बेड़ा पार थी वेंदा असी दुआ गुरु ता रब्बना ग़फिरली वाले वाले दैया वलिल मोमिनीन यौम यकुमुल हिसाब या अल्लाह मुझी मग़फ़िरत फरमा मुझे माँ पी जी मग़फ़िरत फरमा मुझी औलाद जी मग़फ़िरत फरमा वलिल मोमिनीन ईमान वारन जी मग़फ़िरत फरमा यौम यकुमुल हिसाब जेडी हिसाब कायम थींदो जेडी हिसाब कायम थींदो तुझी रहमत जोश में इंदी तुझी रहमत जोश में इंदी तुझी रहमत जोश में इंदी इंसान जी नेकी कम कियां थी अचे त हिकड़े शख्स के हिकड़ी नंढड़ी हुई हिकड़ी धी हुई उहा गुज़ारे वई ऐं जॾहिं उहा गुज़ारे वई त पोइ हू उनखे रोकंदी हुई उहो शराब ॾाढी पीअंदो हुयो हाणे वरी तव्हां चवंदो त हाणे वरी साईं वरी शराब जे पासे अची वियो आहे सम्झो पिया उहो शराब पीअंदो हुयो नंढड़ी उनखे रोकंदी हुई बाबा न पी नंढड़ी हुई मासूम हुई हुनजो इंतकाल थी वियो गुज़ारे वियो हू नंढड़ी गुज़ारे वई हुन अञा वधीक पीअण शुरू करे ॾिनी रात जो जॾहिं निंड में पियो हिकिड़े ॾींहुं त हुन ख्वाब ॾिठो त मैशर जो मैदान आहे ऐं अज़ाब जा फ़रिश्ता हुनजे पोयां लॻा भॼंदे भॼंदे हिकिड़ो पहाड़ आयो आहे पहाड़ में हिकिड़ी गार हुई गार हुन गार ते जे दरवाज़े ते जॾहिं पहुतो आहे त हाणे ॾिसे पियो त हुन गार जे दरवाज़े ते हुनजी नंढड़ी बीठी आहे उहा नंढड़ी बीठी आहे त उहा नंढड़ी हिकिड़े हथ जे इशारे सां अज़ाब जे फ़रिश्तनि खे परे इशारो करे बि परे थी वञो परे थी वञो परे थी वञो परे थी वञो उहो छिड़क मरी जॾहिं उथियो आहे जॾहिं उन इहा ॻाल्हि ॾिठी आहे हुन तौबा कई आहे मौला मूं जेके पीती मूं जेके गुनाह कया मूंखे माफ़ कजां हाणे आईंदा खां पोइ मां न पीअंदमि त हिकिड़ी नंढड़ी अल्लाह ताला जी हिकिड़ी रहमत आहे जॾहिं उहा फरिश्तन जे अज़ाब का बचाए सके थी त कुरान में केतरी बरकत हूंदी कुरान में केतरी ताकत हूंदी कुरान में केतरी ताकत इन्हीअ करे त दुआ करे कई वञे थी नमाज जनाज़ा में शाफ़िअतम व मुशफ़ा या अल्लाह हिन के असां जे लाइ शफ़ाअत करण वारो बणाएगा शफ़ाअत करण वारो जेके नाबालिग गुज़ारे वेंदा नंढड़ी हुजे या नंढड़ो हुजे पोइ दुआ शाफ़िअम व मुशफ़ा शाफ़िअतम व मुशफ़ा हिन जे लाइ असांखे शफ़ी बणा यानी फ़ाइदेमंद बणा उहो क़यामत जे ॾींहुं रब जे दरबार में इस्तिग़ासा पेश कंदी वकालत पेश कंदी पंहिंजे वालिदैन जे लाइ अल्लाह ताला हुनजी वकालत खे क़बूल करे हुनजे वालिदैन खे जन्नत अता फरमाए छॾींदो नेकी ज़ाया करण वारी न आहे ऐं ज़ाया थींदी न आहे ऐं ज़ाया कीअं थिए अल्लाह तबारक व तआला जो हुक्म आहे हुज़ूर अलैहिस्सलाम फरमायो त हिकिड़ो शख़्स हुयो त हुनजा जॾहिं जन्नत में दर्जा वधाया विया हुन पुछियो त मूंखे एतिरी इज़त छो पई मिले त हुनखे चयो वियो त तुंहिंजा जेके तुंहिंजी औलाद हुई हू तुंहिंजे लाइ क़ुरान पढ़ी मोकिलनि पिया नफली निमाज नफली इबादत जो सवाब तुझे लाए मोकलन पिया सदका जारिया को सुठो अमल करे हुन जो सवाब तुझे दरबार में मोकलन पिया इन उन्हें सवाब जी बरकत जो हशर जे मैदान में जन्नत में तुझा दर्जा बुलंद थींदा वधदा पिया वजन खबर पई त जेके पंहिंजे दोस्त मिट माइट रिश्तेदार औलाद माँ पी जे लाए को बि अमल अल्लाह तबारक व तआला जे दरबार में मोकले तो सवाब बनाए मोकले तो अल्लाह ताला हुन जे सवाब जे करे हुन जा दर्जा वधाईंदो आ त खबर पई त नेकी जो को बि अमल सवाब में कमी नथो आणे सवाब वधाए तो
बोलो छा तो वधाए सवाब वधाए तो तवा कुरान पढ़ंदव तवा नफली इबादत कंदव तवा रोजा रखंदव तवा हज कंदव तवा को भी के गरीब जी मदद कंदव के भुखे के तवा जेकॾहिं पानी पियारंदव उनके मानी खराईंदव पोइ हुनजो अमल छा थींदो फरिश्ता हिकिड़ी सुठी पोशाक में उन अमल के नेकी के ढके खूबसूरत पोशाक में उन कबर वारे दे खणी वेंदा ऐं चवनि था त मुबारक हुजे तुंहिंजे घर वारनि तुंहिंजे लाइ तोहफ़ो मोकिलियो आहे छा मोकिलियो आहे तोहफ़ो कहिड़ो तोहफ़ो क़ुरान जो तोहफ़ो कहिड़ो तोहफ़ो नफली इबादत जो तोहफ़ो कहिड़ो तोहफ़ो हज जो तोहफ़ो कहिड़ो तोहफ़ो सदका जारिया जो तोहफ़ो तुंहिंजे लाइ मोकिलियो आहे हिन खे ॾाढो ख़ुशि थींदो आहे ऐं जिन खे नथा मोकिलिया वञनि उहे पोइ मायूस थियनि था ऐं जंहिंजे लाइ मोकिलिया वञनि था उहे ख़ुशि